अस्सलाम वालेकुम उस्ताद। उस्ताद कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीक ठाक कंदा तव्हांजा तव्हांजी दुआऊं उस्ताद अलाह जा एहसान आहिनि। उस्ताद जीअं हिन महिल असां गुलशन हदीद खां साइड ते आहियूं। अच्छा 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 असल में पुछणो तव्हांखां इहा आहे त हिन महिल बारिश हले पई, कराची जो मौसम मुकमिल आशिकाना लॻो पियो आहे। हिन माहौल में हिते पंहिंजो असां मौजूदु आहियूं। हिकिड़ो बहितरीनु होटल आहे जिते असांखे असांजो दोस्त हाकिम अली खंड सदाईं ॾाढी बहितरीनु ऐं कड़क चांहि पीआरींदो आहे। सो हिते हुनजे सॾ ते असां माना पाण खे पुसाए पहुता आहियूं। तव्हां बारिश खे कीअं इंजॉय कयो उस्ताद रस्ते सां? बारिश के मां तमामु अजीब फील कयो अॼु, छाजे करे जो हे हिते तक़रीबन कोई किस्म वॾो आहे, जंहिंजे करे मतिलबु त उहो मूंखे मज़ो न आयो जेको बारिश जो हाणे उस्ताद ॿुधो आहे त जेके वॾा वॾा अदीब शाइर या कहाणीकार लेखक पंहिंजे जुमलनि में पंहिंजी लिखणियुनि में पंहिंजी शाइरियुनि में इहो लिखंदा आहिनि त बरसाती मौसम आशिकाना मौसम आहे। इन मौसम में मोहबतूं जनम वठंदियूं आहिनि, छा इहो सच आहे? मूं त जॾहिं में बारिश जो जेको बि ज़िक्र लिखियो आहियां पंहिंजे कहाणियुनि में, उहो बारिश जो तसवर खे लिखंदो आहियां। अच्छा उस्ताद, मतिलबु मजमूई तौर ते तव्हां छा था सम्झो त हीउ मौसम इंसान जी ज़िंदगी में बिल्कुलु हिकु रहमत आहे ऐं बारिश खां सवाइ माण्हू अधूरो आहे। बारिश जी करे न हुजे त पोइ हीअ काइनात में हीअ सिस्टम ई उहो मज़ो कोन्हे। बारिश हिकिड़ी रहमत आहे मुंहिंजे परवरदिगार जी, ऐं ज़हमत बि आहे। जॾहिं पोइ ॻाल्हि वधी वेंदी आहे त पोइ ज़हमत ईंदी आहे, न त पोइ रहमत ईंदी आहे। तक़रीबन रहमत आहे। अलाह से तव्हांखे आबाद करे। ॿियो सॼी सिंध वासियुनि जे लाइ को पैगाम, को पंहिंजो ख़्यालु, को तसवुर? सिंधवासी ख़ुशि उन्हनि खे मुंहिंजूं दुआऊं आहिनि कि मुंहिंजी धरती, मुंहिंजा मिठा ॿार, मुंहिंजी मिठी ॿोलियूं, मुंहिंजी धरती, मुंहिंजा कलाकार ऐं मुंहिंजा शाइर अदीब लेखक उनमें खे थी सघनि, उन्हनि खे मुंहिंजी तरफ़ां ज़िंदगी रही अहिड़ा मिठे ॾींदा रहनि। वॾी महिरबानी उस्ताद। ॿिए कंहिं मौज़ू सां वरी गॾु कचहरी कंदासीं इंशाअल्लाह।